यार मनु अॼु तक सूरन जी ॻाल्हि करे। अरे सूरन जो नालो वठी मुंहिंजा सुतल सूर जगाए छॾे। अरे छुटल पट उडेरे छॾे रे ज़ालिम। हाँ मना तो सफ़ा सूरन जो सड़ेला। असुल मिठल गचल वांगुरु वढियल टुकियल कपियल हंधा हंधा चिचरियल आहियां बा हंधा हंधा चिचरियल आहियां। कुछ सूरत हले यार ईअं न कर। त पोइ ॿुध पर साल मासी खाना जी धीअ जन्नत सां मिलण वियुसि। हा पोइ 29 जी रात हुजे हर तरफ़ ऊंदे ऊंदे गुग असुली हथ न ॾिसे हथ खे जीअं ई लोढ़ो टपी अॻिते कदम वधाए थेड़ खाई वञी बूथ पर किरम। हा पोइ पर किरम कहे नाज़ुक नाज़ुक नरम नरम गरम गरम पछम जहिड़े जिस्म ते मां सम्झो त पक पंहिंजी मंज़िल ते पहुतो आहियां। हा पोइ जीअं जो भाकुर जी भेकड़ियो मांस त अजीब गरीब आवाज़ कढियाई। मां सोचो शायदि निट जे खेपनि में आहे। जीअं ई जो चुमी वठण जी कोशिशि कई मांसि त दून बर्फ़ वांगुरु थधो लॻो। जी बा पोइ छा थियो अबा पोइ छा थियो? पोइ वाह हऊ हऊ करे चकू जी सुथण पाड़िया भई वई। मां बि 4 टिकनि जी सुई जे भाउ खां भित ते चढ़ी वेही रहियमि। कुतनि जी बावड़ ते मालिक जागी पिया। पोइ छा थियो? पोइ बा ज़ोरी पिया कारो कने जन्नत खे भेण चई जान बचाई मैं। हा हाणे त वरी का तूं पंहिंजी प्यार कहाणी ॿुधाए चार्ली। न बा तू रुगो का थो पुछे? हिते सभु सूर लॻाए पिया आहियूं अबा। हिकिड़ी हुजे त ॿुधाई। ॻाल्हि घाटे खां चढ़ियल आहे अबा मनु। अरे ॻाल्हि त ॿुध कीअं ॻाल्हि घाटे खां चढ़ियल आहे? हे बाक़ी छा काम थो थी ॻाल्हि घाटे खां चढ़। अरे मां खां ज़ोरी पुछा कई थी त तूं बि ॿुधाए न सुतली मुहांडा। बाबा मनु बस न पुछ ईमानदारी फटिया। अरे ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। अरे ॿुधाए। मां तो चवां हिननि जे ॿुधाइण जहिड़ी नाहे ॻाल्हि। अच त पंहिंजे मुंहं सां ॿुधाए थो। पंहिंजे मुंहं सां ॿुधाए भला। हल हल हल। जो अल्लाह खां जेको कुझु घुरां त मूंखे मिले आ पर ॿियो कुझु घुरां छो? तो जहिड़ो मिठो महबूब जो ॾिनो अथई। छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। अदा नजीब अदा डोंट से मी अदा। हिकु त तव्हां शहरनि खे न अंग्रेजी ॻाल्हाइण जे लाइ कहिड़ी पिट पियल आहे। असांजी प्यारी प्यारी ॿोली सिंधी आहे। उहा ॻाल्हाइजे त तव्हांखे टप थो चढ़े। सिंधी ॿोली उघाड़ी ॿोली आहे। अंग्रेजी ॿोली में स्टैंडर्ड आहे। सिंधी बोली ओरे ओ हेडे हा तू मां। उघाड़ी का बि ॿोली न आहे हूंदी। उघाड़ी हूंदी आहे त इंसान जी पंहिंजी ज़हनियत। अंग्रेजी समेत हर धारी ॿोली ॻाल्हाइण में फ़ख्रु महसूसु कंदा आहियो। ऐं फ़ख्रु महसूसु करणु ज़लील आहे पा ग़ुलामानी ज़हनियत जी अलामत आहे। ऐं ग़ुलामी खां 1000 चकर ज़िलत खां मौत बहितर आहे। मौत जी ॻाल्हियूं न कर मना। अञा ज़िंदगी में त नवां पेर पाता आहिनि। हाणे मरण जी ॻाल्हि थी करे। तोसां 7 जन्म ॼाणा आहिनि। नजीब जन्नत जनम न दिलनि जा रिश्ता त मथां खां तय थींदा आहिनि ऐं इहे पल पल में नाहिनि जुड़ी सघंदा। पर मां पंहिंजे मन खे पाण सम्झंदो आहियां। जेका मुंहिंजी ॻाल्हि रूह में हूंदी आहे न मां उहा ई कंदो आहियां। मूंखे दुनिया जी का बि परवाह न आहे। जेका दिलि में न उहा ई दिमाग़ में। पोइ बि ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी नजीब। पर ज़ोर अॻियां ज़ारी त हूंदी आहे न।
भली तो के छा भी चवे पर जीअं मां चवंदसि उएं थींदो। कुछ भी कोन थींदो, जीअं असां चाहींदासीं तीअं थींदो। अरे नजू खुशां बा। नजू? अरे मुझो नालो नजी बुलाए, नजी बुलाए। जेटो ए फटू पधो भलो। ओ नजीबुला मां मुरली पुट फतह खान। 4 दर्जा छा पढ़ी आयो आहियां या पतलूनड़ी पाए पंहिंजी असुलियत न सार अकुल सिख। आई डोंट बेट सवाली का बस न कर। अंग्रेजी में गारियूं न दे त ईअं वंग टंगुन में विझी ऐं ईअं घाटो न पटियां। अरे हाणे बस चो माए न वधीक बकवास मुसा न करे। छडीस छो तो बहस करी न सा। रुखसार ॾिस मां हिन सां प्यार सां तो ॻाल्हायां, वञे तो मथे ते चढ़ंदो न त वठी वरी ईअं। अरे तू मूंखे छा कंदे? मुंहिंजे ई घर में पी कुते अॻितो बकी निकल। ॻाल्हाई छा थो इहो? हां बाचू न ईअं माना ईअं उॾड़े छॾियां। अकुल सिख। छड़ सावण छेड़े मां कहिड़ो फ़ाइदो आ? ॾिस न असां पर जेको आहे हरू भरू डाल्टा जो पलियल असां मखणनि जे पलियल सां तो ॻाल्हाए। अरे घाटो न भञी छॾियांसि। अरे हलो तू मुझो तो घाटो भञी। अरे झेड़े जो शौक़ थी न ओच मुकाबलो कर न। परते त थी हलिया अच पुट मैदान में। हेॾे 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 ओ मामा मुंहिंजो ॾोह न आहे बा। अंकल ये जेट जे पुट जो दिमाग खराब थियो। मुझे ही घर में भी मुझे इंसल्ट तो करे। चलो ओके मामा मुंहिंजो ॾोह न आहे। अंग्रेजी में गारियूं तो ॾे ॿियनि सभिनि खां पुछ बा। अरे मां इहो न पुछो त ॾोह कंहिंजो आहे। मां त तव्हां खां इहो पुछो त इहो कुतनि वांगुरु छा ते पिया विड़ो। बाबा नजीब हरू भरू मूंसां मिचड़ो थियण जी कोशिश पियो करे, इन जे करे सावण उनखे नजीब मूंसां मिचड़ो पियो थी। मिचड़ो थियो त छा आहे से? हे त तुंहिंजो सोट आहे न। अॻे पोइ तोखे हिन सां ई त ज़िंदगी गुज़ारणी आहे। मामा हे छा था चओ बाबा? हे असांजी ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे। अरे अरे तूं केरु थींदो आहे मुंहिंजे मामलनि में टंग हणाइण वारो? हा मामा ओ रुखसार नंढपण खां वठी मुंहिंजे नाले थियल आहे। इहो फ़ैसिलो हरू भरू तव्हांजे हथ में न आहे बा। अरे मां चवां थो तूं मुंहिंजे साम्हूं न ॻाल्हाए। मामा भले तूं मुंहिंजी सिसी कटे छॾे। मुंहिंजो जेको आहे जीअण मरण हुन सां रुखसार सां आहे। पर वॾो आहे मामो आहे मां आज़ियूं नाज़ियूं कंदोसि ऐं पर मुंहिंजे नाव थियल आहे। मामा तुंहिंजी इहा मचाल? हा तुंहिंजी इहा मचाल जो मुंहिंजे मामलनि में आजिज़ी न्याज़ियूं करे ऐं हथ ॿधी ऐं तूं रुखसार खे पंहिंजो कंदे? हा मामा असां सिंधी वन नंगनि ऐं दंगनि ते पंहिंजा सिर ॾेई छॾींदा आहियूं। हीअ मुंहिंजी नंग आहे, मुंहिंजी मंग आहे। अम्मा जो जेको तोसां वाइदो थियल हो हिन जी शादीअ जो, उन वाइदे खे पास ॾे माण्हू रख हुनजो। मामा वरी जॾहिं मां पंहिंजी भेण सां हर रिश्ता नाता ख़तम करे छॾिया पोइ छा इहे कोल ऐं इकरार वाइदा? हा अरे अलाह जन्नत नसीब करेसि अलाए न करेसि। नानो मरिया त हमेशह सच चवंदो उहो वॾो माण्हू कहिड़ो जेको पंहिंजा वाइदा ऐं इकरार न टोड़े। हा ऐं हूअं बि वाइदा ऐं इकरार कबाई टोड़ण जे लाइ आहिनि। हा मामा जेकॾहिं मूंखे मारी न भले मार, मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। पर मां रुखसार खां सवाइ कोन जी सघंदुसि। हा बस पंहिंजी ज़बान ते रुखसार जो ॿीहर नालो न वठिजांइ। अरे रुखसार मुंहिंजी ज़ाल आहे। बस ज़ाल जो नालो पंहिंजी ज़बान ते कतार न त मारे न विझाए। अरे तूं मुड़े नथो? सम्झाईंसि न मामा। मां चवां थो निकिर। मां चवां थो निकिरी वञ। हरू भरू मूंखे कावड़ न ॾराए त किथे मुंहिंजो वरी ॿीहर न तुंहिंजे मथां हथु खॼे। मां न वेंदुसि मामा, मां न वेंदुसि। मां रुखसार खे तो वठी पोइ वेंदुसि। हा हीअ मुंहिंजी कुंवार आहे, मुंहिंजो नंग आहे।
अरे देखा रही ना आखिर पांचे पी वारी किन्नी रग हां मां चाहे तो निकल भले तू मुके मारे जद वडो मां न निकरम तू इन नजू के अंदर वठी वन इनके मां पाण समझाए मोकलियां थी ठीक है मोकले से न त मां इनके इन जान मु कदी छडी सा हल वठी अने के समझाए छड़े से बीहर मूसो सिधो न करे न त लाश कुत्ता खाईदस कुत्ता। अरे बस बाबा हल पाण ही कढंदा हल भले मामा मुंजो तू लाश न घर में खणा है पर मां रुखसार को बिना जी कोन तो सका मुंजो इन में साह मां बुधाए तो छजे सावण दिल मां कढण जी नौबत तॾहिं ईंदी आहे न जॾहिं माण्हू कंहिंखे दिल में विहारींदो आहे मूं त कॾहिं तोखे दिल में विहारियो बि कोन्हे मां त तोसां मिड़े ईअं माइटी वारियूं दिल पशोरियूं कंदी हुयसि ऐं तूं सम्झी वए त मां तोसां मोहबत थी कयां। रुखसारे तू छा थी चई तोखो सा मां जी न सघंदुसि मां मरी वेंदुसि तोखे विसारण मुंहिंजे लाइ ॾाढो ॾाढो ओलो आहे मां तोखे न विसारे सघंदुसि कुफार सावण कोई बि कंहिंजे लाइ नाहे मरंदो जेकॾहिं तूं वाकई में मुंहिंजे लाइ मरी सघे थो न त पोइ मूंखे विसारे छॾ बसि इन में असां ॿिन्ही जो भलो आहे। रुखसार हाणे मां जी न सघंदुसि मां अंकल हाणे मां जल्द में जल्द शादी कंदुसि। हा वाह अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया तो हमेशा सच चवंदो त मींहं वसण खां अवल ई सामान सेण घुर्जे वाह हा छा व्हाट नो छा आप अरे चवी छा पियो छा ॻाल्हाए बा सर जी अंकल कुछ विगोड़न असांजी ऑफिस के बाहर ॾेई छॾी आहे लॻे थो त उन्हनि जो मसइलो हल करणो पवंदो उन्हनि खे अहिड़ो सबक़ सिखाइणो पवंदो जो कंहिंसां बि विढ़ंदा कोन अॻिते। हा बा अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया तो हमेशा सच चवंदो हो त दुश्मन ते मिड़ई अख करड़ी रखण घुर्जे न त हू मथे ते चढ़ी वेंदो आहे बा हा चाचा मां बि तव्हांजो भाटियो आहियां अहिड़ी कंदोसान जो यादि कंदा तव्हां रुगो दुआ कयो रत सां रांदि खेॾंदो मान रुगो मूंखे इजाज़त ॾियो त मां वञी उन्हनि जो कारो मुंहुं करिजे चङो मां हाणे हलां थो। ठीक है बा सलाम बाबा। वालेकुम अस्सलाम कमदार ध्रोलना देता हाल भलायो काथे तो वहे वापरे गोठ में तो सब खेर लगो पियो आ ना साईं गोठ में सफा रकास घुमी वियो आहे रकास बाबा असुली जेके टरू छोरा टर टर कंदा हा न ऐं इहे वात ॻाढ़ा जेके छोरा थी न इहे घणी घणी कंदा हा न से बि अचू अकुअ जो हजाम ॾिसी वञी मारनि ऐं जोइन जी झोलीअ में लिकिया थी बाबा। वाह जी गाल कई अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया है तो हमेशा सच चवंदो हो तो ये हारी नारी असल पात्रन में ही खुश हूंदा आहिनि हा भला ॿुध अकुअ जी त ॾे ख़बर छा थो चए बाबा अकूद को सफ़ा नौद आहे नौद सूबेदार मारे मारे सफ़ा नाड़ कयो अथसि
पर पोइ बि पंहिंजी हाणे नथो मञे बाबा चवे थो त रुगो मूंखे जेल मां निकिरण ॾियो त हर हिकु ज़ख़्म जो हिसाब वठंदोमांव अड़े बाबा जॾहिं छुटंदो न तॾहिं त हिसाब वठंदो न ऐं हा तॾहिं जो तॾहिं ॾिठी वेंदी तूं ॿुधाए कीअं अचणु थियो आहे बाबा मां चार आयो हुयुसि सेठ सां हुन जो हिसाब किताब करणु हा पोइ पर- कयोसीं हिसाब किताब न बाबा हाणे वेंदोमांसि पहिरियों तव्हांजे दर जी सलामी भरणु ज़रूरी सम्झमि बाबा ओ कमदार तूं चए इन्हनि ई जेको अदाउनि त असांखे मोहे विधो आहे बाक़ी त असुली टको बि कोन वणंदो आहे हा अलाह बा साईं कसम आहे क़ुर जो वणंदो तूं बि न आहे पर छा कयूं गुलामी त ॾियणी आहे न बाबा पर ॿुध मोट ते मानी खायूं पोइ वञाए हा हे वाह जो ॻाल्हि कई थी अब हाणे मानी खे केरु छॾींदो हाज़िर बाबा इंशाल्लाह मोटी ईंदो ठीकु आहे ठीकु आहे अलाए छो अॼु ॾाढो थक थी पियो आहे हलड़े वॾेरा चिबिड़ खां न अॼु तूं बि ॿ टे मिंट आराम कर वञी को सुकून वठ न सोफड़े ते वरी मोखियो मिलई अलाए न मिलई छो त नानो मरिया त हमेशह सच चवंदो हो त निंड न पुछे खट ऐं बुख न पुछे पेट उथ वडेरा चिभड़ खान तू असां गरीब आया जो निंड्रू फिटाए पाण आराम सां सुतो पियो आहीं अॼु मां तोखे हमेशह हमेशह जा लाइ निंड सुम्हारण केरा तूं हाँ मां तुंहिंजे ठुडनि मां उथारियल उहा धूड़ आहियां जेका अची तुंहिंजे पटके ताईं पहुती आहे अकू तूं अड़े तुझी इहा औकात जो तूं मुंहिंजे कॉलर में हथ थो विझे हाँ ऐं वरी मुंहिंजे घर में क्लेशन खणी आयो आहियां मां तोखे अॼु ज़िंदा कोन छॾींदुसि मां गैरत जो अॾो डूंगर आहियां जेको अची तुंहिंजे सिर ताईं पहुतो आहे हाणे तूं ॿुधाए त तूं छा आहीं अड़े तो अञा मूंखे सुञातो ई न आहे मां ताक़त जो उहो ज़िलज़िलो आहियां जेको डूंगर बि ॾारे विझंदो आहे पोइ अच त अॼु ॿई पंहिंजो ज़ोर आज़मायूं तूं पेट भरियो मां पेट बुखायो तूं ज़ालिम मां मज़लूम हाणे दे खबर चिबड़ खान गरीब जी आह जोर कने ज़ालिम जो ज़ुल्म जोर अरे अल्लाह जन्नत नसीब करेस अलाए न करेस नानो मरिया त हमेशह सच चवंदो हो त बा ज़ोर अॻियां ज़ारी आहे सो अॼु बातूं जो वारो आहे भली पंहिंजो वारो वॼाए हाँ वडेरा चिबड़ खान मां तोखे अॻ में ई चयो त हिकु लोह जे टुकर खे बि सांडे ज़ुमाए था धकाइण आहिनि त हू कुहाड़ी जे फरे जी शिकिल में ढलिजी वेंदो आहे मां तुंहिंजी उन ज़ुल्म जी बाहि में पची पची पको प थी वियो आहियां हाणे जेको हिन बंदूक मां गोलियूं निकिरंदियूं न तुंहिंजे जिस्म में रक्त में रक्स कंदियूं न न न न अकू न न अकू न अकबर अकबर बेली यार मूंखे माफ़ कर मूंखे न मार यार मूंखे न मार बस एतिरे में अकड़ थरी निकिरी वई हाँ यार बस मूंखे माफ़ कर हा तुझू ये आजियूं नाजियूं उन्हें मिस्किननि लाइ केतिरनि जूं तूं झोलियूं खाली क्यों केतिरनि भेनरुनि जूं तूं इज़त लुटायूं केतिरनि मज़लूमनि खे तूं पुलिस खां बेडो कुटायो
तमा वडेरन जो यो कम त गरीबन सा ता जुल्म क्यों पर हाणे असा पढ़ंदा से अकू अकू ऐं इहा गुलामी वारी ज़िंदगी असां हमेशह लाइ न गुज़ारींदासीं हाणे असां जाॻिया आहियूं तव्हां वॾेरनि जा गुलाम हमेशह न रहंदासीं तव्हां वॾेरा ज़ालिम आहियो असां सम्झी विया आहियूं इहा सरदार शाही ख़तम थी वेंदी हाणे हर कंहिं घर जो सरदार हूंदो हर को सरदार पाण हूंदो हर को वॾेरो पाण हूंदो हमेशह तव्हांजा असां गुलाम रही आहियूं थोरी थोरी ॻाल्हि ते तव्हां पुलिस खां कुटायो ज़ुल्म करायो तव्हांखे कोई चवण वारो न आहे असांजो ॾोह इहो आहे त असां ग़रीब वाकई अकू न न अकू न अकबर अकबर तूं वाकई मुंहिंजियूं अॼु अखियूं खोले छॾियूं वाकई मां हिन मिठड़े मालिक जी धरतीअ ते वॾा कलूर कया आहिनि वॾा ज़ुल्म कया आहिनि पर ॿुध अॼु मां वाकई दिलि सां हे ॾिस न हे मां गीसी थो कयां हे ॾिस हे मां नक ते छा चवंदा लकीरूं थो पायां मूंखे माफ़ कर बसि मां ॿीहर सभु ग़लति कम छॾे ॾींदुमि बसि हिकिड़ो दफ़ो मूंखे माफ़ कर सभु को ईअं ई चवंदो आहे त ही चकर मूंखे छॾ त मां सभु पंहिंजूं ग़लतियूं जेको आहे सो सुधारे छॾींदुमि सियासतदान बि ईअं चवंदा आहिनि त असांखे वोट ॾियो तव्हांजूं हर मुश्किलातूं हल कंदासीं पहिरियों वारियूं ॻाल्हियूं विसारियो सभु को ईअं चवंदो आहे आसरा ऐं दिलासा ॾींदो आहे पर हाणे असां सिंधियुनि में शऊर अची वियो आहे असां बेशऊर न आहियूं ऐं असां हर माण्हू खे सम्झूं था न बा अलाह जन्नत नसीब करे सलाह न करेसि नानो मराए त हमेशह सच चवंदो मूंखे त सदाई असुल दुनियादारीअ जे फ़ाइदे जूं नसीहतूं कंदो अबा तॾहिं त हर उहो कमु कयुमि जंहिंमां रुगो मूंखे फ़ाइदो मिलियो अबा आख़िरत जो मूं सोचियो ई न हुयो मां हाणे कयां बि त छा कयां ॿुधाए न छा याद करे ज़ालिम वडेरा हिकिड़ो मां तुंहिंजे मथां थोरो करे तो छॾियां मां तोखे मथे तो मोकिलियां जंहिं तूं मज़लूमनि खे मारियो आहे न उते वञी माफ़ी वठे पोइ खटखटा वई भाग पर यार मरण वारा त हुया मरी मां उन्हनि खां कीअं माफ़ी वठां हाणे वडेरा चई तो बरस अरे हे वडेरे का छा जो हां हे त कुठल कुकड़ा को चलियो तो ने अरे लगे तो मिर्गी है तो जी वडेरे के हां पो लगे तो पो पादर वडेरे पादर ओ मुझे मतलब वडेरे का पादर सिंघाड़ा पंदा सजी उम्र असा के पादर सिंघाया भी थई ए खणाया भी थई थोरो सुरबी बी पॉजिटिव असां जे मुर्शिद शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो त चंगा कन चंगा यूं मठा यूं मठन जो बड़ जुड़े जन सी सो बड़ सही कन अड़े निभागो चंडरऊ असां चंगा ही कंदासीं त चंगो थींदो न अचो शर्म कयो वडेरो आहे न के मथे करे टेक ॾेई ऐं सहारो ॾेई मथे विहारियूं त पुछा कयूं छा मसलो अथव अचो मथे कयूं तहां मुनकर नकीर आयो न नो नो सर नो पर यार मूंखे न मारजो यार मूंखे अॻे ई अकू न न अकू न अकबर बा अकबर मूंखे गोली वणी मारे वियो अथव बा सर मुनकर नकीर नो सर नो हू ही त असां आहियूं हू आहे मनु ही आहे चार्ली ऐं मां आहियां तव्हांजो पर्सनल सेक्रेटरी न बाना अलाह जन्नत नसीब करे सलाह न करेसि
नानो मरिया तो हमेशा सच चवंदो मरण खां पोइ मनु अकू ऐं सेक्रेटरी न पर मुनकर नकीर ईंदा आहिनि बा मुनकर नकीर ओ भाउ उहे त मरण खां पोइ ईंदा आहिनि न असां सभु तव्हांजा जीअरा नौकरूं न भा न तव्हां सभई मुनकर नकीर आहियो मूंखां हिसाब किताब करण आया आहियो हा पर यार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मां यार हिसाब किताबनि में सफ़ा कचो आहियां बा नंढे हूंदे मास्तर मूंखे असुल एॾो मारे 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 असुल पाण थकिजी पियो पोइ बि हिसाबनि खां आऊंठो हाणे बि अकू न अकबर मूंखे मारे हलियो वियो आहे बा पर तव्हां यार मूंखे न मारजो यार तव्हां न मारजो लगे तो त पक वडेरे साईं को भवाए तो खाब लधो आ इहो त पॉसिबल आहे त को ख़्वाब ई ॾिठो हूंदी अबा ख़्वाब न आहे इहा हक़ीक़त आहे वाह मां मरी वियो आहियां हा न वॾा साईं अलाह जन्नत नसीब करेसि अलाह न करेसि तव्हांजो नानो मरिया चवंदो अलाह जन्नत अलाह ज़ालिमनि खे ड्रिगो रसो ॾींदो आहे तो सो तव्हां एतिरो सुथरो साथरो ॾींदव मनु न अकू न सरे पक तव्हां को ख्वाब ॾिठो आहे ख्वाब हा सर ड्रीम ऐं पक इहो तव्हां ख़्वाब ई ॾिठो आहे न भा मूंखे त पूरो यकीन आहे त अकू न इहो अकबर मूंखे किलेशन जा कोप जा सभु बस्ट हणी मूंखे मारे वियो अथव भा अला भला ॿुधायो तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त मां जीअरो आहियां हा सबूत अरे मनु ॿुधाए अरे मनु ॿुधाए ॾे हवाल जीअरो आहे मरी वियो आहे कुतो आहे छा रे साईं मां त सबूत पेश कयां त तव्हां ज़िंदा आहियो हा यार वाकई मां त ज़िंदा आहियां हाणे ख़बर पई न ज़िंदा आहे हाणे मरी वियो आहे जाई बि तारा हेॾे होॾे थिया थी पर यार जेकॾहिं इहो ख्वाब आहे न त इन ख्वाब मुंहिंजियूं अॼु अखियूं पटे छॾियूं आहिनि मां अॼु खां पोइ सभु ग़लति कम छॾे ॾींदुमि हा पर ॿुधो मनु चार्ली सेक्रेटरी मां हाणे यार तौबा कई ॿुधो मूं चो खिलियो ॻाल्हायो यार हाणे मूंखे बख़्शिजो ऐं दड़को दामान बि बख़्शिजो वाह हा मूंखे माफ़ कजो यार अॼु भला हे कॾहिं सिज उभरियो आहे बाबा किथे मां ॿिए जे घर में त न घिरी आयो आहियां कमदार ढोलण वाह जो असुल वक़्त ते आयो आहियां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध जंहिंॾे बि कख हुजे या लख रहियल सभिनी खे सभु माफ़ करिणो आहे बा हा यार अहिड़ी ख़बर हुजे हा त मां बि 2-3 लख वठां सा ऐं मां यार हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां हाणे सभई अंदरि हलो सम्झी मां जेको चयुमि न सम्झो उहो पथर ते लीक आहे हा कमदार मुंहिंजी ॻाल्हि तूं ध्यान सां ॿुध जंहिंखे बि असां रंचायो आहे या का तकलीफ़ ॾिनी आहे या जंहिंजा बि प्लाट फबाया आहिनि या जंहिंसां बि नाइजाइज़ियूं कयूं आहिनि ऐं उन नूरे वारी धीउ जेका बख़्ता वारा उनजे लाश जेको आहे अकूअ जे मथां हणायोसीं अकूअ खे बि जेल मां छॾाइणो आहे ऐं पाणीअ जो भरे ॾियणो आहे माना अकूअ खे थाणे मां छॾाइणो आहे हा जेकॾहिं कमदारी करणी अथई न त मुंहिंजे हुकुम ते अमल कर न त छॾे वञ कमदारी हा हाज़ुर साईं वॾियूं ॻाल्हियूं
मामा तूं सॼे जहान जा फ़ैसिला थो करीं पर पंहिंजे घर जो को बि फ़ैसिलो न करे सघीं। अरे तुंहिंजो छा मतिलबु आहे भला? हाँ तूं मुंहिंजो मतिलबु चङी तरह ॼाणी थो मामा। मां रुखसार जी ॻाल्हि थो कयां। दुनिया जो हर पीउ पंहिंजी औलाद जे लाइ भलो ई चाहींदो आहे। जेकॾहिं मां रुखसार जे मुस्तक़बिल जे लाइ सुठी सोच रखां थो ऐं हुन जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ छा हुन जो हक़ नथो रखां मां? मामा तूं बेहतर मुस्तक़बिल छा के थो चई? छा पैसो बहितर मुस्तक़बिल आहे? ही कारूं हे बंगला ही माण्हू जी ज़मानत आहिनि? मामा असुल ख़ुशी जेका हूंदी आहे न उहा प्यार ऐं मोहबत में हूंदी आहे। अरे तो वटि आहे छा? हाँ जो हे मुंहिंजी रुखसार धीउ खे ॾींदे? हाँ अरे सॼो ॾींहुं घर जे कमकार में इहे फाटल साटल कपिड़ा ऐं सॼो ॾींहुं ढोरनि ढगनि जे ख़िदमत चाकरीअ में लॻो पियो आहे ऐं सॼो ॾींहुं इहा रुखी सुखी टुकर वात में ॿियो छा? तूं छा ॾींदे मुंहिंजी धीउ खे? मामा तो कॾहिं मोहबत जो मज़ो चखियो ई न आहे। इन ॻाल्हि खां तूं अणॼाण आहीं। मोहबत जेकॾहिं पुछणी अथई न त सुहिणी ऐं मेहार खां पुछ, ससुई ऐं पुनू खां पुछ, हीर ऐं रांझे खां पुछ। मामा मां उन्हनि आशिकनि मंझां आहियां ऐं रुखसार उन्हनि जी सेण आहे। असां ॿिन्हिनि जो जीअण मरण हिकु आहे, असांखे जुदा न कर। अरे बाबा मां तव्हां सां केतिरो मथो हणां त बि तव्हां न सम्झंदव। इहे सभु किताबियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते मूंखे तेरे जो बि यकीन न आहे। हा बाबा जंहिं प्यार ते अव्हांखे तेरे जेतिरो बि यकीन नाहे न उहो मुंहिंजो बल्कि हर औरत जी कुल काइनात आहे। बाबा पुट रुखसार तूं न्याणीअ जो ॿार आहीं, तोखे अहिड़ा अल्फाज़ ज़ेब नथा ॾियनि। तव्हां मर्द असां औरतुनि खे बेज़बान ढोर सम्झी कंहिं बि पंहिंजे पराए जे हवाले करे छॾियो ऐं असांखे ॻाल्हाइण जो हक़ बि नाहे। छा औरत खे ज़बान नाहे? औरत खे दिलि नाहे? औरत खे साह नाहे? रुखसार रुखसार मां तुंहिंजो पीउ आहियां। उन नाते मां तुंहिंजे हर मुस्तक़बिल जे फ़ैसिले करण जो हक़ तो रखां। बाबा बाबा त पोइ अहिड़ी ज़िंदगी मुंहिंजे कम जी न आहे जंहिंमें मुंहिंजो सावण न हुजे। मां पंहिंजी ज़िंदगी खे ई ख़तम करे छॾींदसि। मां ज़हर पीअंदसि बाबा, मां ज़हर पीअंदसि। न मुंहिंजी धीअ न। ही तूं छा थी चए? हाँ छा तोखे ख़बर न आहे? तूं मुंहिंजे दिल जो सुकून ऐं रूह जी राहत आहे। त पोइ बाबा जिन हथनि सां पालियो हुई न उन्हनि सां घुटो ॾेई मारे छॾ बाबा, पर मूंखे सावण खां परे न कर बाबा, मूंखे सावण खां परे न कर बाबा। न थिए न, बस मूंखे इहा ख़बर न हुई मुंहिंजी धीअ त तूं वाकई सावण सां एतिरी मोहबत थी करे। अलाह जन्नत नसीब करे सलाह न करेसि। नानो मरिया त हमेशह सच चवंदो त औरत जा 5 रूप आहिनि, मां, भेण, ज़ाल ऐं धी ऐं महबूबा। ऐं संदसि 5 ई रूप प्यार ई प्यार आहिनि। मामा माफ़ कजांइ, मां मिड़ी तोखे घणो ॻाल्हायो त माफ़ कजांइ। बाक़ी का ॻाल्हि ई न आहे। रुखसार जी तोखे मुबारक हुजे, पर ॿुधो इते रखेसि न वॾेरा, इते रखेसि बाबा। पर ॿुधो धूमधाम सां कंदासीं तुंहिंजी शादी। हा ॾाढियूं ख़ुशियूं कंदासीं वॾियूं। हा मुबारक तो बाबा, मुबारक तो। मुबारक इते रखेसि।
ताड़ियूं झुमरियूं खणंदा सॼो नारे हाज़री याली हरी बोल हलो बाबा ने खेल अलाए केरा हेलो दोस्तों तव्हांखे ही प्रोग्राम कीअं वणियो तव्हांजी तारियूं ॿुधाईंदुमि छो जो असांजी सिंध जा भला आर्टिस्ट अॼु हिन नंढड़े ॻोठ अर्जी फटे में आया आहिनि असांखे त ईद खां वधीक ईद तव्हां सभिनि जूं महिरबानियूं सिंध सलामत सिहत सलामत